पोइ साहिब जो त अलाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको आहे न हिकु मरतबे जेको आहे गॾ ते जेको आहे सवारी कई याफूर गॾु जेको अलाह जे नबी हिसे में हुयो त उन ते अलाह जे नबी वेठा। पोइ हज़रत माज़ रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो त अलाह जे नबी मूंखे चयो त तूं बि जेको आहे पोयां वेह। ऐं जीअं जो मां उते उन पोयां जेको गॾ जे वेठुमि न त गॾ जीअं जो मथे ते जेको मां किरी पियुमि वेठि। इन ते जेको आहे अलाह जे नबी एतिरो चयईं खिलिया एतिरो जेको अलाह जे नबी मुस्कुरायूं। वरी मूंखे चवंदो ए माज़ वरी जेको गॾ ते चढ़। मां चयुमि साईं हाणे पहिरियों ई किरी पियो अलाह जे नबी फरमायो वेह वरी तूं वेह। वरी जॾहिं वेठुमि न वरी जेको गॾ थोरो मथे ते वरी मां किरी पियुमि। वरी अलाह जे नबी तमामु घणो जेको मुस्कुरायो। अहिड़ी तरह माज़ रज़ी अल्लाह ताला फरमायो 3 मरतबा जेको मां किरियुमि। इन खां बाद में जॾहिं 4थे मरतबे अलाह जे नबी मूंखे चयो न वेह। पोइ इन खां बाद में अलाह जे नबी छा कयो त अलाह जे नबी वटि जेकी रसी हुई न रसी पकिड़े करे अलाह जे नबी पंहिंजी जेको आहे चेल सां मुंहिंजी चेल खे जेको आहे सुक कयईं। हाणे जेको मां किरी न पियो सघां। पोइ अलाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे फरमायो त ए माज़ अलाह जा कुझु बंदनि जे मथां हक़ आहिनि। अलाह जा कुझु इंसाननि जे मथां हक़ आहिनि ऐं तोखे ख़बर आहे उहे कहिड़ा हक़ आहिनि। माज़ रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो या रसूल अल्लाह मूंखे त ख़बर ई न आहे अलाह जा असां बंदनि जे मथां कहिड़ा हक़ आहिनि। तव्हां नबी तव्हां ॿुधायो। अलाह जे नबी फरमायो त बंदनि जे मथां इहे हक़ आहिनि त इहो बंदो जेको आहे न अलाह खां सवाइ कंहिंखे बि जेको आहे सॾे न। अलाह जी इबादत करे अलाह खां अलावा ॿियो कंहिंजी बि इबादत न करे। इहो जेको आहे बंदनि जो हक़ आहे। छाजे करे पैदा साईं अलाह कयो आहे। हिते काइनात में वजूद कंहिं असांखे ॾिनो आहे अलाह ॾिनो आहे। असांखे साईं सिहत केरु ॾींदो आहे साईं थोरो ॻाल्हायो। सिहत केरु ॾींदो आहे अलाह ॾींदो आहे। राति जो सुम्हारींदो केरु आहे सुबुह सां उथारींदो केरु आहे हे अलाह असांखे उथारींदो आहे। सुम्हारींदो बि अलाह आहे सिहत बि अलाह बीमारी बि अलाह। हे सभु शयूं जेको आहे करण वारी ज़ात कंहिंजी आहे हे अलाह जी आहे। अलाह जे नबी फरमाए बंदनि जे मथां हक़ आहिनि। छाजे करे इहो बंदो जेको आहे न अलाह सां कंहिंखे शरीक जेको न करे ऐं जंहिं टाइम इबादत करे न सिर्फ़ु अलाह जी करे। ए माज़ हिकिड़ी तोखे ॿी वरी ॻाल्हि ॿुधायां इहो त बंदि हक़ बंदो जेको आहे न इहो हक़ बंदनि जे तरफ़ ऐं बंदनि जा अलाह ते बि हक़ आहिनि। माज़ रज़ी अल्लाह ताला फरमायो या रसूल उहे ॿुधायो मूंखे त ख़बर आहे ई न। अलाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अलाह ते बंदे जो हक़ इहो आहे जो इहो बंदो अलाह ताला जी तौहीद बयानु करे सिर्फ़ु जेको आहे हिन काइनात में अलाह जी इबादत करे अलाह जे हुकुमनि ते जेको आहे ज़िंदगी गुज़ारे। हाणे जंहिं टाइम इहो मरंदो न हाणे अलाह ते बि हक़ आहे त अलाह ताला इनखे काॾे जन्नत में दाख़िल करे। हे पोइ अलाह ते जेको आहे बंदे जो हक़ थो थी वञे। त मुंहिंजा भारत हे अलाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे सहाबा खे जेको आहे इस्लाम सेखारियो आहे।